जी नाज़रीन, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां दरगाह पीर ज़ाकरीअ ते, जिते हर साल जा हिन साल बि थैलेसीमिया जे ॿारनि जे लाइ ब्लड डोनेशन कैंप क़ाइमु कई वेंदी आहे, जंहिंजो एहतमाम थैलेसीमिया पेशेंट वेलफेयर सोसाइटी तरफ़ां कयो वेंदो आहे। अचो त हिते जे मुंतज़िमीन खां पुछूं था त उन कैंप जे बारे में वधीक छा था चवनि। अॼु असां दरगाह पीर ज़ाकरी लग सकरन तालके सकरन में आहियूं। ब्लड डोनेशन जे कैंप जे हिसाब सां अॼु 8हीं सालियानी कैंप जे हिसाब सां असां हिते आया आहियूं पंहिंजे टीम सां। ब्लड डोनेशन कैंप जे हवाले सां साईं मुनीर शाह गादी नशीन असां उनजा थोराइता आहियूं, जंहिं पूरो बंदोबस्तु कयो आहे। ऐं सालाना इहा जेका कैंप आहे उहा लॻंदी रहे थी। वॾे तइदाद में जेके साईं वटि मुअतक़द अचनि था, साईं जा दोस्त मुरीद, ऐं उहे रत जे अतीअ में वॾी हिमत कनि था, रत जो अतियो ॾियनि था थैलेसीमिया जे ॿारनि जे लाइ। सिंध में दरगाहूं मेला तमामु घणा जॻह जॻह ते दरगाहूं आहिनि, जॻह जॻह ते मेला आहिनि। मां सभिनी दोस्तनि खे, गादी नशीननि खे, पंहिंजे मुर्शिदनि खे, दोस्तनि खे, मुअतक़नि खे अर्ज़ु कंदुसि त जेके पंहिंजे पंहिंजे इलाइक़े में जेके दरगाहूं आहिनि, मेला आहिनि, उहे साईं मुनीर शाह जे क़दमनि खे, उन जे जेके अमल खे ॾिसी इहो माना हिकिड़ो सुठो कमु करे पियो, त तव्हां बि इन कम में शरीक करियो, रहनुमाई करियो ऐं हिन थैलेसीमिया जे ॿारनि जे लाइ ब्लड डोनेशन कैंप्स मुनक़िद करियो, त असां उन में थैलेसीमिया जी बीमारी जी ॼाण ॾियूं था, रत जा फ़ाइदा ॿुधायूं था। रत जेको डोनेट थियो थो, मिले थो रत, उन्हनि खे मुख़्तलिफ़ प्लेटिलेट्स ठाहियूं था, ॻड़ा जुज़ा ठाहियूं था, उहे खणी थैलेसीमिया सेंटर में वठी वञूं था, उन्हनि मासूम ॿारनि जी ज़िंदगी बचे थी। मां सॼे सिंध जे दोस्तनि खे, गादी नशीननि खे ख़ुशूसी तौर ते हितां अपील कंदुसि त महिरबानी करे तव्हां साईं मुनीर जहिड़ा थियो, उन वांगुरु हिन थैलेसीमिया कैंप्स खे बाक़ाइदे मुनक़िद करियो, त ताकी असां बीमारी जी मां निजात करे सघूं ऐं उन सां गॾु रत जो बंदोबस्तु बि हर वक़्तु मौजूदु रहे, ताकी ॿार पंहिंजी ज़िंदगी खे जारी रखनि। तव्हांजी महिरबानी। असां वटि थैलेसीमिया केयर सेंटर नवाबशाह जो मैनेजर मुजीबुर रहमान ख़ासकेली बि मौजूदु आहे। मुजीबुर रहमान सां असां ॻाल्हि ॿोल इन हवाले सां बि कंदासीं त मुजीबुर रहमान पूरी सिंध में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते, मुख़्तलिफ़ शहरनि में, ज़िलनि में वञी दर दर वञी कैंपूं लॻाए थो। पर असांजे रिकॉर्ड मूजिबि थैलेसीमिया केयर सेंटर नवाबशाह में दरगाह शरीफ़ जी कैंप जेका आहे सा टॉप ऑफ द लिस्ट आहे। त असां मैनेजर मुजीबुर रहमान ख़ासकेली खां पुछंदासूं त उहो वधीक दरगाह शरीफ़ जे हवाले सां कैंप बाबति छा था चवनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हर साल या हिन साल भी थैलेसीमिया जे मासूम बचड़नि जे लाइ ब्लड डोनेशन कैंप असांजी दरगाह पीर ज़ाकरी सकरन में क़ाइमु कई वई आहे। हीअ कैंप असांजी हर साल हिते लॻंदी आहे ऐं माशाअल्लाह सां हिते असांखे जेको ब्लड डोनेट थींदो आहे उहो असांखे सभनि जे तादाद में मिलंदो आहे ऐं हमेशह दरगाह पीर ज़ाकरी सकरन टॉप ते रही आहे। हीअ कैंप असांजी साईं सैयद मोहम्मद मुनीर शाह साहब जे ताउन सां लॻंदी आहे ऐं साईं पाण ऐं साईं जा जेके फ़र्ज़ंद आहिनि उहे अची करे ब्लड डोनेट कंदा आहिनि उन्हनि मासूम बचड़नि जे लाइ जंहिंजो पंहिंजो रतु न ठहंदो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको बि हिन असांजी ब्लड कैंप में अची करे उन्हनि मासूम बचड़नि जे लाइ ब्लड डोनेट करे थो, सभ खां पहिरियां असां हुनजी ब्लड जी स्क्रीनिंग कयूं था, जंहिंमें हेपाटाइटिस बी, सी, HIV, VDRL, MP, ब्लड प्रेशर, शुगर ऐं हेमोग्लोबिन, इहे उहे टेस्टूं आहिनि। त इहे तव्हांजे जिस्म में जेको मौजूदु रतु आहे उन जी चकास करे असां हिकिड़ो फाइनल कंदा आहियूं त हीउ डोनर असांजो, हीउ इंसान दोस्त असांजो ब्लड डोनेट करे सघे थो या न। जेकॾहिं इन्हनि सभिनी टेस्टुनि में असांजो डोनर क्लियर करार ईंदो, उनखां बाद में असां उनखां थैलेसीमिया जे ॿार जे लाइ रत जो अतियो वठंदासीं। हिन वक़्तु थैलेसीमिया केयर सेंटर नवाबशाह में 2500 खां मथे ॿार रजिस्टर्ड थी चुका आहिनि। उन्हनि मां हर रोज़ु असां वटि 150 पोणा 200 ॿार अचनि था। उन्हनि खे उते फ्री में रत, दवाऊं, खाधो पीतो ऐं हर हिकु शइ उन्हनि खे उते मुफ़्त में फ़राहम कई थी वञे। पर तव्हांखे ख़बर आहे त रत हिकु अहिड़ी शइ आहे, न कंहिं फैक्ट्री में ठहे थो, न ई रत जो को फ़सुलु लॻे थो त असां उतां अरेंज करे हिन मासूम बचड़नि खे ब्लड डोनेट कयूं। असांजूं ब्लड डोनेशन कैंपूं सिंध जे हर कुंड कड़छ में लॻंदियूं आहिनि, पोइ उहा यूनिवर्सिटी हुजे, कॉलेज हुजे, जेल हुजे, पुलिस ट्रेनिंग कॉलेजिस हुजनि या दरगाहूं हुजनि। ऐं माशाअल्लाह सां हीअ जेकी असांजी कैंप आहे दरगाह पीर ज़ाकरी सकरन, हीअ कैंप असांजी हर साल हिकु हीअ फाइनल थियल आहे। तक़रीबन 6-7 सालनि खां वठी हीअ असांजी कैंप लॻे पई ऐं हिते इंशाअल्लाह ताला हिन कैंप में असां पूरी उमीद आहियूं त हितां असां थैलेसीमिया जे बचड़नि जे लाइ सभनि जी तादाद में रत जो त्यो खणी वेंदासीं त जीअं उहे बचड़ा पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघनि। महिरबानी।
गुलाम नबी चन्ना, जॉइंट सेक्रेटरी थैलेसीमिया पेशेंट वेलफेयर सोसाइटी नवाबशाह। जीअं त थैलेसीमिया सेंटर नवाबशाह में 2500 ॿार रजिस्टर्ड आहिनि। रोज़ाने जे बुनियाद ते जेको आहे सो हिननि ॿारनि खे 100 रत जूं बोतलूं जी ज़रूरत आहे। त एतिरो रत रोज़ाने जी बुनियाद ते किथां अचे? त अॼु ही जेको सालियानो साईं जो जेको उर्स मुबारक आहे, साईं ज़ाकिरी पीर सैयद मुनीर अली शाह साहब, जेके 8 अॼु सालियानी 8 कैंप हिते लॻी रही आहे ऐं जंहिंमें तक़रीबन 400 खां 500 रत जूं थैलियूं हिन उर्स मुबारक में जमा थींदियूं आहिनि। त अहिड़े ई नमूने सां जीअं डॉक्टर सादिक साहब जन चयो त जेके ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ ऐं जिथे बि मेला या उर्स मुबारक थियनि था त उहे बि हिननि ॿारनि जे लाइ रत जे हथियनि जूं कैंपूं लॻाइनि त जीअं हिननि मासूम ॿारनि जी ज़िंदगीअ खे बचाए सघूं। महिरबानी। जी नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं थैलेसीमिया पेशेंट वेलफेयर सोसाइटीअ पारां दरगाह शरीफ़ ते जेका थैलेसीमिया जे ॿारनि जे लाइ ब्लड डोनेशन कैंप लॻाई वई आहे। ऐं नाज़रीन खे मां इहो बि ॿुधाईंदो हलां त हिन दरगाह शरीफ़ जेको अॼु 127 सालानो उर्स शरीफ़ आहे, इन ते जेका हर साल ब्लड डोनेशन कैंप लॻाई वेंदी आहे, सा 8 साल गुज़िरियल था आहिनि। अॼु जेका आहे सा 8हीं सालियानी ब्लड कैंप लॻाई वई आहे। ऐं दरगाह शरीफ़ जी ब्लड कैंप जेका बि हूंदी आहे सा थैलेसीमिया जे रिकॉर्ड में जेको सो टॉप 10 में यानी मेगा ब्लड डोनेशन कैंप हूंदी आहे। कैमरामैन गुलाम नबी मल्लाह सां गॾु काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरन।